मटियारी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर निसार अहमद लिगारी जी रिपोर्ट मूजब ख़बर शेयर कई पिया। हाल में मरहूम मखदूम खलील ज़मान जी याद में चेयरमैन म्यूनसिपल कमेटी ज़वार गुल मोहम्मद पवर तरफ़ां लगाई वई, जैमें ऑर्गेनाइज़र गुल चांडियो, नदीम करबलाई, साफ़ी इतिहाद ग्रुप के साफ़ी ताहिर मलक जी तरफ़ां रांदीगरनि जी खिदमत कई वई। सिंध ऐं पंजाब जी कोडी कोडी जे रांदीगरनि जे दरमियान दिलचस्प मुक़ाबला थिया, जैमें सिंध जे बहितरीन पहलवान जानिब अली उमरानी ऐं पंजाब जी टीम सैयद आसिफ अली शाह मैच जे दौरान शानदार मुक़ाबलो थियो ऐं शाइकीन लुत्फ़ अंदोज़ थींदा रहिया। मज़कूरा टूर्नामेंट में सख़्त मुक़ाबले खां पोइ सिंध जी टीम कोडी कोडी टूर्नामेंट खटे वरिती, जंहिंमें मेहमान ख़ुसूसी मखदूम गुलाम मोइनुद्दीन ऐं चेयरमैन म्यूनसिपल कमेटी ज़वार गुल मोहम्मद पवर तरफ़ां खटींदड़ टीम खे ट्रॉफियूं ॾिनियूं वयूं ऐं पंजाब जे मेहमान टीम खे सिंध जी सक़ाफ़त अजरकूं तोहफ़े में ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते मुख्तियार शेरवानी, मोहम्मद हसन शेरवानी टूर्नामेंट जे मुकमल रिकॉर्डिंग करे कवरेज ॾींदा रहिया।